मामूल खां सवेल उथियोसि। अमां अञा बिस्तरे ते लेटियल हुई। बाबा गॾह खे लूसण ॾेई रहियो हो। संदसि अखियुनि में को बि ॾेंभू न ॾिठुमि। शायदि मुंहिंजे मामूल खां अॻु उथण खेसि इहो आसरो अर्पियो हो त सवेल उथी कंहिं कम ते वञण जी तयारी करे रहियो हुअसि। थधे पाणीअ सां वहिंजी कपिड़ा बदिलाए आईने अॻियां अची बीठो हुअसि। तोखे क़ाइल करण लाइ आईने का ख़ासि चुगली कोन हुई। वारनि खे फणी ॾेई ॿाहिरि निकिरी आयुसि। बाबा गॾह गाॾीअ जे टुटल काठीअ खे रसे सां ॿधी रहियो हो। घरां निकिरी सिधो तुंहिंजे घर ॾांहुं हलण लॻसि। ॿाहिरि जो सुबुह धरतीअ ते लेटी रहियो हो। एकड़ ॿेकड़ रक्षनि जा हारन शहरी ज़िंदगी सुजाॻ थियण जो सिग्नेचर ट्यून पेश करे रहिया हुआ। तुंहिंजे घर ताईं 40 मिंटनि जो पंधु प्यादल हलणु इन करे मजबूरी बणियो जो खीसे में रक्शो किराए ते खणण जेतिरा पैसा बि कोन हुआ। हिकु सोढ़ी गलीअ मां गुज़रंदे खुलियल दर मंझां हिकु घर जे अङण ते जवान छोकिरे जे नफ़ीस हथनि में झलियल कोप ॾिसी चांहि जी तलब हेकांदी वधी वई हुई, छो त जल्द घरां निकिरण सबबि सुबुह वारी चांहि पी न सघियो हुअसि। हिकु बंगले भरिसां ख़ाली प्लाट में ॿुहारीअ जो किचिरो उछलाईंदड़ नौकरियाणी औरत उछलायल किचिरे में कंडोम ॾिसी पंहिंजी साह मुरकी रही हुई। मूंसां नज़र मिली हुअसि त शर्माए वापसि गेट ॾांहुं मुड़ी हुई। तुंहिंजे घर जे अॻियां पहुची आसपास ॾिठो हुअमि। उन ई लम्हे तुंहिंजे घर जे दरवाज़े जो हिकु ताक खुलियो हो। चंड जहिड़े चेहरे सां झाती पाती हुई। मूंखे साम्हूं ॾिसी छिरकी पोइ ते हटी वई हुई। बिना मेकअप चेहरे काल्हो के पातल लॉन जे सरोटियल वॻे ऐं विखिरियल वारनि सां बेइंतहा पुरकशिश लॻी रही हुई। तोखे गिराटी पाए समूरा थक लाहिण जी हसरत न मिली सघियल सुबुह वारी चांहि जी ॿाड़ सां गॾु अंदर ई अंदर में लिकाइणी पई हुअमि। पंहिंजूं नज़रूं नज़रनि सां मिलियूं बि हुयूं, पर तुंहिंजी तकड़ ऐं दरमियानी फ़ासिले सबबि मुंहिंजूं निगाहूं उन पुरस्रार नुक़्ते खां अॻिते टुॿी हणी कोन सघियूं हुयूं जितां ज़िंदगीअ खां अॻु ज़िंदगीअ जो कोड खुलणु लॻंदो हो। ज़मा ऐं मकान जूं रेखाऊं डही पवंदियूं हुयूं ऐं मौत ते मोहबत जी दाइमी जीत जो मंज़र मौजूदु हूंदो हो, जिते वसल ऐं जुदाई जो फ़र्क़ु विसरी वेंदो हो। चंद लम्हनि बैदि 10-12 सालनि जो छोकिरो तुंहिंजे घर जे दर मां ॿाहिरि निकिरी दुकान ॾांहुं मुड़ियो हो। तॾहिं तुंहिंजे पाड़े जी अकेले दुकान ॾांहुं ध्यानु वियो हुउमि। गलीअ में एकड़ ॿेकड़ ॿारड़ा पापा ऐं बिस्केट वठण लाइ दुकान ॾांहुं वञी रहिया हुआ। ग्राहकनि जे घेरे सबबि दुकानदारनि जो ध्यानु मूं तां हटियल हो। थकल थकल विखूं खणी दुकान ते पहुतो हुअसि। तुंहिंजे घरां आयल छोकिरो बिस्केट वठी रहियो हो। संदसि चहिरे ते काफ़ी क़दुरु तुंहिंजूं अड़ोसारूं मौजूदु हुयूं। छोकिरे सां अनोखी उनसियत महसूसु थी हुअमि। शायदि उतरवाह में हिंदोरो बणियल किंजर ते पखिड़ियल तमाची जी साह जियां छोकिरे मां तुंहिंजी आसीस आई हुई। छोकिरो बिस्कुट ऐं टाफियूं वठी रबड़ी थेलीअ में विझी वापसि घर ॾांहुं रवानो थियो हो। रबड़ी थेलीअ में बिस्केटनि ऐं टाफियुनि सां गॾु तो ताईं पहुचण जो मुंहिंजो ख़्वाबु छोकिरे जे हथनि सां ॿीकरियल दरवाज़े जी ताकनि विचां पोपट जियां अटकी चिचिरजी पियो हो। भाउ छा खपे? दुकानदार जी आवाज़ जाॻंदड़ अखियुनि जे ख़्वाबनि मां जाॻायो हो। खीसो खोटे पंजनि जो सिको कढी सनम सोपारियूं वठी दुकान अॻियां ठहियल थले ते वेही रहियो हुअसि। निगाहूं चकमक जियां बार बार तुंहिंजे घर जी लोही दरवाज़े सां चिंबड़ी रहियूं हुयूं। तुंहिंजे घर मथां ठहियल टांकीअ ते वेठल पखी भड़को खाई उॾाणो हो त नज़रूं छित ॾांहुं वेंदड़ सीढ़ीअ ते हारजी पियूं हुयूं जितां तूं छित ते चढ़ी रही हुई। खन पल्ले तुंहिंजो पुठीरो ई सही हवाई दीदार नसीब थियो हो। खुलियल ज़ुल्फ़नि हवा ते लुॾी तुंहिंजे ककुरियल जोबन जो सनियो फिलाईं किस करे आकाश ॾांहुं उमाणियो हो ऐं पोइ छित वारी दीवार रकीबनि जियां पंहिंजे विचां अची वई हुई, पर विजवराके जियां सिघो ई सेलो हणी वापसि मुड़ी हुई। हिन भेरे लम्हनि लाइ सही तुंहिंजे आम्हूं साम्हूं भरपूर दीदार नसीब थियो हो। शायदि मूंखे बि ॾिठो हुई जो साए तखनि लाइ पेर ॿिकिड़े बीठी हुई ऐं पोइ थर वारीअ जहिड़नि नेणनि खे उञायल दिलि जे खेतनि खे सुकायल छॾे बडे जी बारिश जी ओहिड़े जीअं हली वई हुई। भाउ किथां जा आहियो? दुकानदार भरिसां वेहंदे पुछियो हो। तुंहिंजे घर ॾांहुं ॾिसंदड़ अखियुनि में सीढ़ीअ वारे दीदार जी जोति जूं रहिजी वियल आख़िरी चिणगूं बि उजामी पियूं हुयूं। तलख सचायनि चौंडड़ी हई हुई। दुकानदार शकजी पियो आहे, दिली दिलि में सोचियो हो। मूंखे ख़ामोश ॾिसी दुकानदार वधीक कड़क ऐं सख़्तु लहजे में पुछियो हो, केरु ऐं किथां जो आहीं? ॿुधाई छो नथो? कन मथां हथ जो छट ठाहे वराणियमि। हिकु कन सां कुझु ॿोड़ो आहियां। तो पहिरीं पुछो त सही सम्झी न सघियसि। असल में मुंहिंजा साहुरा अॻिए महले में रहंदा आहिनि। राति उते तरसियल हुअसि, हाणे वापसि वञी रहियो आहियां। बुख़ारु ॾाढो पीड़ियो आहे।
इन करे साही पटण लाइ हिते वेही रहियसि। बर वक़्त रंगीन कूड़ ठाहे दिली दिल में पाण खे शाबाश ॾिनी हुअमि। गिराक सॾु कयो हो त दुकानदार वधीक कुझु पुछण बदिरां खेसि शइ ॾियण लाइ उथियो हो। उन ई वक़्तु तुंहिंजे घर जो गेट खुलियो। पहिरीं हिकु करणाट ॾाढ़ीअ वारो शख़्स टूडी कार में चढ़ी ॿाहिरि निकितो, जेको घर जो मालिक लॻी रहियो हो। ऐं पोइ तूं अॻाणो दुकान ते आयल छोकिरे सां गॾु मोटरसाइकिल ते चढ़ी हिकु तरफ़ रवानी थी हुई। वरी अखिटेट अंदाज़ सां ॾिठो हुयई, पर फ़क़ति हिकु सेकंड लाइ, जीअं तारो खिड़ंदो आहे, बसि ईअं ई। दुकान जे अॻियां वधीक वेहण फुज़ूल सम्झियो हुउमि। ॿियो वरी ग्राहकनि मां फ़ारिग थी ईंदड़ दुकानदार जी आॾी पुछा खां बचण लाइ उथी उन पासे हलणु लॻो हुअसि जंहिं पासे तोखे खणी वेंदड़ मोटरसाइकिल रवानो थियो हो। तुंहिंजे पाड़े जे घर अॻियां गुज़रंदे अजीब अहसासुनि सरगोशियूं कयूं हुयूं। किन घरनि जे भितियुनि ते वरोकियल वलियुनि जे ॻाढ़नि गुलनि हवा ते लुॾी तुंहिंजी चोटीअ जे गजरे जो हूबहू नक़ल करण जी कोशिशि कई हुई। साम्हूं रक्षा में वेंदड़ अछे प्राण वारी औरत जे ॿाह में पातल सुनहरी चूड़ियूं ॾिसी तसवर में इहे तुंहिंजे ॿाहुनि में पाराए महज़ूज़ थियो हुअसि। भरवारी घिटीअ में भौंकंदड़ कुतीअ जे आवाज़ ख़्यालनि में आरज़ी रुखनो विधो हो। थोरो अॻियां तोखे ड्राप करे वापसि मोटंदड़ छोकिरो साम्हूं आयो हो। बीह खेसि चिताए ॾिठो हुउमि। तुंहिंजे नक्शनि वारी हिकु जहिड़ाइप दिलि जे बदन ते चिमियूं ॾिनियूं हुयूं। खेसि अखियुनि जे अलोप थियण ताईं ॾिसंदो रहियो हुअसि। अॻिते हलंदे हर ओसे पासे उन उमेद सां ॾिठो हुअमि त मन किथे तूं वरी नज़र अची वञी, पर तूं किथे बि नज़र कोन आई हुई। छोकिरो तोखे अलाए किथे लाहे मोटियो हो। तोसां ॻाल्हाइण जी आरज़ू जो अलाए केतिरा भेरा गलो घुटे बेमक़सद रस्ता लताड़े मंझंदि जो घर मोटियो हुउसि। अमां ॾिसंदे ई रड़ कई हुई, पुट सुबुह सवेल चांहि पीअण बिना हलियो वें। मूंखे बि चांहि कोन वणी। मैच वारे पारू थे ॾटे खे सवेल शुरू थियण जो कलर कयो हुउमि। पिणई ॾाढो ख़ुशि थियो। चयाईं, पुट ई अॼु सवेल घरां निकितो आहे, लॻे थो कंहिं कम सां लॻो आहे। ख़ामोश रहियो हुउसि, अहिड़ी ख़ामोशी जंहिंमें ॻाल्हाइण लाइ कुझु नाहे बचंदो। वात मां कुझु कुछण ऐं अखियुनि मां को लुड़क हारण बिना बि दर्द सां शनासाई थी पवंदी आहे। अमां मंझंदि जी मानी खणी आई हुई। मानी खाई खट ते लेटी पियसि। डिघे ब्रेक डाउन खां पोइ बिजली मोटी हुई। अमां बाबा वारे गॾह जो हमअसर पंखो हलायो हो, जंहिंजूं राॻड़ियूं ॿुधी खेसि निंड वराए वेंदी हुई। उन ॾींहुं बि हूअ जल्द खोंगरा हणण लॻी। वॾी अदी अमीना ऐं लाला भरवारे कमरे में मशीनूं हलाए कपिड़ा सिबी रहियूं हुयूं। अमां जी भरवारी खट ते पासा वराईंदे ॿूटल अखियुनि सां तोसां ॻाल्हाइण जी अटकल ते सोचणु लॻसि। एसि ताईं ठीकु थियो हो जो तुंहिंजे घर ताईं पहुतो हुउसि। तो मूंखे ॾिठो हो ऐं मुंहिंजी नियत जो खलल महसूसु कयो हो, पर इहो ज़रूरी न हो त तो वटि मूं लाइ मुस्बत जज़्बात मौजूदु हुजनि। इहो बि ज़रूरी न हो त जंहिं मोहबत जा काक महल आऊं लताड़ण लॻो हुउसि, उते कंहिं नातर जहिड़े किरदार तोसां बि खिली को खेटो कयो हुजे। तुंहिंजे घर अॻियां गैर ज़रूरी बीहण मुनासिबु कोन हो। वेतर दुकानदार बि छकिजी पियो हो। वरी तोखे ॾिसण ऐं ॻाल्हाइण जा सभई रस्ता मायूसियुनि जी माक में धुंधला थी पिया हुआ। मूंखे ख़बर न हुई त आख़िर तुंहिंजी अखियुनि में कहिड़ो जादू हो जंहिं भरियल बाज़ार में मुंहिंजी अखियुनि सां टकराए ॼण बैदि मूंखे एतिरो भटकायो हो। आउं तुंहिंजे इश्क में दुनियादारीअ जा सभु दस्तूर विसारे वेठो हुअसि। कीअं चइजे त सभु कुझु आम रवाजी हो, कीअं चइजे त आम रवाजी न हूंदे बि रवाजनि में फासी पियल प्यार खे हासिलु करणु आम रवाजी न रहियो हो। कोयारी कंदड़ पंखे हेठियां खट ते पासा वराईंदे तोसां मिलण जूं कई तरकीबूं ठाहियूं हुअमि ऐं ड्राहियूं हुअमि। तुंहिंजो चहिरो हर अखियुनि अॻियां अची कैफ़ियतनि में गैर मामूली अहसासनि जी उथल पुथल आणे रहियो हो। दिलि चाहियो वरी तुंहिंजे घर अॻियां वञी बीहां, पर तुंहिंजी इज़त ख़ातिर विछोड़नि ऐं महिरूमनि जे ज़हर जा ढुक भरींदे बंदि अखियुनि सां पासा बदिलाईंदो रहियो हुअसि। अलाए भुलिजी घणनि ॾींहंनि बैदि चाची दीनबाई असांजे घर आई हुई त अदी लाला अमां खे उथारियो हो। चाचो हेल्थ में किलारक हो, ताज़ो ई रिटायर थियो हो। असांजे वॾड़नि पुछड़ीअ में पाणी खोट सबबु भुॻड़नि मुठ ते ज़मीनूं विकिणी मीरपुर ख़ास में अची रिहाइश इख़्तियार कई हुई। चाचा खे किलारकी मिली हुई त न रुॻो संदसि उथणी वेहणी असां खां मुख़्तलिफ़ थी पई हुई, पर हिन रिश्ता नाता बदिलाए छॾिया हुआ। हिन सरहंदीअ वारनि रिश्तेदारनि सां विझड़ाइप असां जहिड़नि कंगालनि खां दूरी इख़्तियार कई हुई। अमीरी ऐं ग़रीबीअ न रुॻो समाजी रुतबे जो तयन कयो हो, पर रिश्तनि जूं हदूं मुक़ररु करे छॾियूं हुयूं। असांजी बिरादरी नौकरियुनि ऐं कारोबार में तमामु घणी अॻिते हुई। बसि बदकिस्मतीअ सां सॼी बिरादरीअ में असांजो घर ई पोइते रहिजी वियो हो, जंहिं करे मूं ऐं ॿियनि भेनरनि लाइ बिरादरीअ मां रिश्ता अचणु
नामुमकिन थी पियो हो। ॻोठाणी ज़हन जी बाक़ियात बाहिस बाबा लाइ बिरादरीअ खां ॿाहिरि रिश्तेदारी करणु ॾिठल मख गिड़काइण जीअं उल्टी आणींदड़ हो। चाची अमा वारी खट ते वेहंदे छित ॾांहुं ॾिसी चयो हो, मायूं हिन पखे जे आसिरे पघर में वेहिजी वेंदियूंसीं। अमा वात चॿींदे वराणी हो, शरलू जे पीउ खे नए पखे वठण लाइ चयो अथमि, पर अलाए छो सुस्ती करे पियो। मूंखे ख़बर हुई त सभु ख़बर हूंदे बि अमा अलाए छो चई रही हुई। चाचीअ वरी ॿिए जुमिले जो मीज़ाइल उछलियो हो, मायूं भला पुराणनि दिलनि जो पाणी अव्हांखे कीअं थो वणे? आउं त फ्रिज जे पाणीअ खां सवाइ गुरड़ी बि कोन करियां। हिन भेरे अमा ख़ामोश हुई, ॼण संदसि वात में मुंङ हुआ। चाची मख जीअं असांजे ऐबनि जो गंद ॻोल्हे पंहिंजे समाजी रुतबे जी बरतरी ऐं असांजी बदहली जताए रही हुई। टीवीअ बिना कीअं था जियो? आउं जेसिताईं स्टार प्लस जो ड्रामो न ॾिसां तेसिताईं मानी ई नथी वणे। अमा वरी बि माठ जो रोज़ो कोन टोड़ियो। चाची दीनबाई जो जुमिलो वरी कननि सां टकरायो, जेको शायदि हिन छित खे ॾिसी ॻाल्हायो हो, छो त आउं मखियुनि खां बचण लाइ मुंहं ते बाबा जो पुराणो टुवाल रखी लेटियल हुअसि। उन करे चाची जी बॉडी लैंग्वेज ॾिसी न थे सघियसि। हिन कमरे जी छित त बरसाति में पक सां टिमंदी हूंदी। हिन भेरे अमा जे वात मां परड़ा टुटल पारीहर जहिड़ा थकल लफ़्ज़ जीअं तीअं करे ॿाहिरि निकिता। हेल शरलो जे पीउ पाण गारो ठाहे छित राॻी हुई, इन करे कोन टिमी। चाची अलमारियुनि, खटनि, इलेक्ट्रॉनिक इस्त्रियुनि, कपिड़े धोइण जी मशीननि, बोरची खाने जी शयुनि खां पाइण जे कपिड़नि ताईं जेतिरो थी सघियो असांजो पाण सां मवाज़नो करे थकी हुई त हिन पंहिंजे पुट खे तपेदारी मिलण जी ख़ुशख़बरी ॿुधाए अमा खां पुछियो, शरलू को कमु करे थो या अञा वांदो कुता पियो कुटे? अमा ग़म में ॿुॾल आवाज़ में वराणियो, शरलू ॿिनि टिनि जायुनि ते इंटरव्यू ॾिनो आहे, नसीबनि में लिखियल हूंदी त नौकिरी मिली पवंदी। माई 2-3 लख ख़र्च करियो नौकिरी मिली पवंदी, बाक़ी कंजूसी कंदा त पुटु सॼी ज़िंदगी धिका खाईंदो रहंदो। चाची ईअं चयो ॼण बाबा बि चाचे जीअं ईडीओ हेल्थ जी ऑफिस में हेड क्लार्क हुजे। चाचीअ तोप जो रुख भेणनि ॾांहुं फेरींदे पुछियो, अमीना ऐं लाला जूं खारकूं कॾहिं थी खाराई? खेसि ख़बर हुई त गुरबत ऐं रवाजनि हेसि ताईं असांजे रिश्तनि खे यरगमाल करे रखियो हो, पर हिन सुवाल ईअं पुछियो जहिड़ो इझो दोहल वॼण वारो हो। चाचीअ जी तंज़ ऐं कम ज़रफ़ अंदाज़ मूंखे चिड़ ॾियारणु लॻो। हेकर दिलि में आयो त जंहिं खट ते वेठल हुई उनजो पागो झले हिकिड़ो पासो मथे खणा त फ़र्श ते फ़हको करे ॾिसे, जीअं ख़बर पवेसि त मजबूरीअ में न थी सघियल शादियुनि जे ख़ारकनि जो ज़ाइक़ो कहिड़ो हूंदो, पर दिलि ते पथर रखी माठको लेटियल रहियसि। इहो ख़तरो मौजूदु हो त माॻई चाची सुवालनि जा बाउंसर मूं ॾांहुं न उछले, पर चाचीअ खे ओचितो अलाए कहिड़ो ख़्यालु आयो जो उथी वञणु लॻी। वेंदे वेंदे रस्मी सही मोकलाणी करण बदिरां चई वई, मुंहिंजे पुट लाइ डॉक्टर छोकिरीअ जो रिश्तो आयो आहे, जॾहिं त धीअ लाइ मुख़्तियारकार छोकिरे घुर कई आहे। वॾी ॻाल्हि त ॿई पंहिंजी बिरादरी जा आहिनि। मूंखे ख़बर हुई त अमा अधी वॾी ऐं अधी नंढीअ खे चाची महरूमी ऐं अहसास कमतरीअ जी ओढ़ा में उछले वेई हुई, उन करे सुतल हुजण वारे ड्रामे खे डिघो कंदो रहियसि, छो त मूं संदन चेहरनि खे ॾिसण जो पाण में सत कोन सारियो। बक़ाया ईंदड़ क़िस्त में।